अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी चैनल में खुश आमदीद। जी हाँ दोस्तों, बिल्कुल तव्हां सॼी उम्र जे लाइ जैज़ टू जैज़ फ्री में मैसेज करे सघो था। अगर तव्हां वटि जैज़ सिम आहे ऐं तव्हां वटि बैलेंस कोन्हे त तव्हां बग़ैर बैलेंस जे कंहिं बि जैज़ नेटवर्क ते फ्री में मैसेज करे सघो था, तव्हां वटि बैलेंस हुजे या न हुजे। बिल्कुल सॼी उम्र जे लाइ ही सर्विस आहे ऐं हीअ कॾहिं बि ख़तमु न थींदी। हमेशह तव्हां हिनखे हलाए सघो था ऐं केतिरनि ई वक़्तनि खां हीअ सर्विस हले पई ऐं इलाही दोस्तनि खे ख़बर हूंदी, शायदि तव्हांखे बि ख़बर हुजे, पर जिन दोस्तनि खे ख़बर न आहे ही उन्हनि जे लाइ वीडियो आहे ऐं उन्हनि खे मां हिकिड़ो कोड ॿुधाईंदुसि जे कोड सां मिलाइण सां तव्हां सॼी उमिरि जेको आहे त कंहिं बि माण्हू खे मैसेज करे सघो था ऐं उहो मैसेज बिल्कुलु फ्री हूंदो। तव्हां वटि बैलेंस ज़ीरो हुजे पोइ बि तव्हांजो मैसेज वेंदो, मतिलबु ज़ीरो बैलेंस ते बि तव्हांजो हाणे मैसेज फ्री हूंदो। उन खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं तव्हांजे लाइ महिनत करे खणी ईंदा आहियूं। ईअं न चवनि दोस्त त यार ही को नओं कोड न आहे, हीअ असांखे ख़बर आहे। बिल्कुलु मां मञा थो तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी, पर ही जन दोस्तनि खे ख़बर न आहे ऐं उन्हनि जे लाइ ही वीडियो आहे, उन्हनि जे लाइ ही तरीक़ो मां ॿुधायां थो, छो जो काफ़ी दोस्त जेके नवां आहिनि उन्हनि खे ख़बर न हूंदी, त उन्हनि जे लाइ ही वीडियो आहे। त हलूं था वीडियो जी तरफ़, तव्हांखे ॿुधायां थो त तरीक़ेकार छा आहे। त दोस्त तव्हांखे डायल पैड में अचिणो आहे, तव्हांखे सभ खां पहिरीं मिलाइणो आहे स्टार 105 ठीकु आहे। हीउ कोड मिलाइणो आहे पहिरीं। हाणे इन खां पोइ तव्हांखे सॼो नंबर मिलाइणो आहे, जंहिं बि नंबर ते तव्हां मैसेज कयो था त उनखे मतिलबु इहो मैसेज वेंदो त बराए महिरबानी मुझे कॉल करे। ठीकु आहे, हीउ मैसेज सिर्फ़ु तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां नथा लिखी सघो। हिन में तव्हां जेको बि जंहिं बि नंबर ते मैसेज कंदव उन ॾे इहो मैसेज वेंदो त बराए महिरबानी मुझे कॉल करो। कंहिं बि नंबर ते तव्हां मैसेज करे सघो था। स्टार 105 स्टार हणी करे, मिसाल जे तौरु तव्हां हीउ नंबर हणो, जैज़ जो सॼो तव्हांखे नंबर हणो आहे। जीअं मां हीउ नंबर हणां थो, हीउ नंबर हणी वरी आख़िर में हैश मिलाए करे तव्हां ओके कंदव। स्टार 105 स्टार हणी करे ऐं पोइ तव्हां हीउ नंबर हणी करे पोइ तव्हां हैश मिलाए करे तव्हां जॾहिं ओके कंदव, ओके मुंहिंजी जैज़ जेकी आहे त 1 में आहे, जीअं ओके कंदव हीउ मैसेज तव्हां वटो सेंड थी वेंदो। ठीकु आहे, कॉल मी नोटिफिकेशन सर्विस इस्तेमालु करने का शुक्रिया। हाणे उन ई टाइम उन दोस्त ॾे मैसेज वेंदो ऐं उन वटि लिखिजी ईंदो त बराए महिरबानी मुझे कॉल करे। ऐं ठीकु आहे दोस्तों, उमेदु तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।